ख़बर अवां सां शेयर कंदासीं। T20 वर्ल्ड कप जे हवाले सां ॿिए सेमीफाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त हासिल थी आहे। इंग्लैंड जी टीम मैच खटण लाइ भारत जो ॾिनल 169 रन्स वारो हदफ़ आसानी सां हासिल करे वरितो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त इंग्लैंड जो फाइनल में मुक़ाबिलो पाकिस्तान सां थींदो, जॾहिं त पाकिस्तान जी टीम फाइनल खेॾण लाइ अॻु ई मेलबर्न पहुतल आहे। जोस बटलर ऐं एलेक्स हेल्स जी शानदार पार्टनरशिप ॾिठी वई, ॿिन्ही 50s स्कोर कयूं। T20 वर्ल्ड कप जे हवाले सां ॿुधायूं पिया। T20 वर्ल्ड कप में इंग्लैंड जी टीम आच ॾिहाड़े फाइनल में पाकिस्तान सां मुक़ाबिलो कंदी। अवां खे अपडेट कयूं। जोस बटलर ऐं एलेक्स हेल्स भारत जे उमीदुनि ते पाणी फेरे छॾियो। इंग्लैंड भारत खे हाराए फाइनल में पहुची वई। अवां खे अपडेट कयूं पिया। भारत पारां ॾिनल 169 रन्स जो हदफ़ इंग्लैंड जी टीम आसानी सां पूरो करे वरितो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त जोस बटलर ऐं एलेक्स हेल्स शानदार पार्टनरशिप कई, ॿिन्ही 50s स्कोर कया। अवां खे ॿुधायूं पिया T20 वर्ल्ड कप जे हवाले सां इंग्लैंड जी टीम आच ॾिहाड़े फाइनल में पाकिस्तान सां मुक़ाबिलो कंदी। जोस बटलर ऐं एलेक्स हेल्स भारत जे उमीदुनि ते पाणी फेरे छॾियो। इंग्लैंड भारत खे हाराए फाइनल में पहुची वियो आहे। अपडेट कयूं पिया। अवां खे ख़बर जे हवाले सां भारत पारां ॾिनल 169 रन्स जो हदफ़ इंग्लैंड जी टीम आसानी सां पूरो करे वरितो। ख़बर अवां खे ॾियूं पिया। T20 वर्ल्ड कप जे हवाले सां ॿिए सेमीफाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त थी आहे। इंग्लैंड जी टीम मैच खटण लाइ भारत जो ॾिनल 169 रन्स वारो हदफ़ आसानी सां हासिल करे वरितो। इंग्लैंड जो फाइनल में मुक़ाबिलो पाकिस्तान सां थींदो। पाकिस्तान जी टीम फाइनल खेॾण लाइ अॻु ई मेलबर्न पहुतल आहे। जोस बटलर ऐं एलेक्स भारत जे टीम खे हाराए छॾियो। अवां खे ॿुधायूं पिया भारत पारां ॾिनल 169 रन्स वारो हदफ़ इंग्लैंड जी टीम आसानी सां पूरो करे वरितो। पाकिस्तानी टीम फाइनल खेॾण लाइ अॻु ई मेलबर्न पहुतल आहे। इंग्लैंड जो फाइनल में मुक़ाबिलो पाकिस्तान सां थींदो। अवां खे अपडेट कयूं पिया। T20 वर्ल्ड कप जे हवाले सां अहम ख़बर ॾियूं पिया। सेमीफाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त हासिल थी आहे। जोस बटलर ऐं एलेक्स हेल्स भारत जे उमीदुनि ते पाणी फेरे छॾियो। अवां खे ॿुधाई पिया T20 वर्ल्ड कप जे ॿिए सेमीफाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त थी आहे। जोस बटलर ऐं एलेक्स हेल्स जी शानदार पार्टनरशिपिंग ॾिठी वई, ॿिन्ही 50s स्कोर कयूं आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया T20 वर्ल्ड कप जे हवाले सां ॿिए सेमीफाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त थी आहे। इंग्लैंड जी टीम मैच खटण लाइ भारत जो ॾिनल 169 रन्स वारो हदफ़ आसानी सां हासिल करे वरितो। इंग्लैंड जो फाइनल में मुक़ाबिलो पाकिस्तान सां थींदो। अवां खे ॿुधायूं पिया पाकिस्तान जी टीम फाइनल खेॾण लाइ अॻु ई मेलबर्न पहुतल आहे। T20 वर्ल्ड कप जे हवाले सां ॿुधायूं पिया। T20 वर्ल्ड कप जी ॿी सेमीफाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त थी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। T20 वर्ल्ड कप जी ॿी सेमीफाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त थी आहे। अवां खे ॿुधायूं त इंग्लैंड जी टीम मैच खटण लाइ भारत जो ॾिनल 169 रन्स वारो हदफ़ आसानी सां हासिल करे वरितो। जी नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया त पाकिस्तानी टीम फाइनल खेॾण लाइ अॻु ई मेलबर्न पहुतल आहे, जॾहिं त इंग्लैंड जो फाइनल में मुक़ाबिलो पाकिस्तान सां थींदो। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे स्पोर्ट्स एंकर मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, सेमी फाइनल जी ॻाल्हि कयूं पिया त भारत खे बदतरीन शिकस्त हासिल थी आहे। फाइनल में इंग्लैंड जी टीम पहुती आहे। सभा सभ खां पहिरियों त नाज़रीन खे ॿुधायूं त हिन मेगा इवेंट जी हिन ॿी सेमीफाइनल खां पहिरियों सभिनी खे इहा ख़बर हुई या सभिनी जे लाइ इहा हिकिड़ी वॾी न्यूज़ हुई त भारतीय टीम हिन ॿी सेमीफाइनल में फेवरेट टीम हूंदी, छाकाणि जो भारतीय टीम शुरूअ में जॾहिं पाकिस्तान खे शिकस्त ॾिनी उन खां पोइ
मजमूई तौर ते उन्हनि जी परफॉर्मेंस जो मयार डे बाय डे बहितर वञे पियो ऐं अॼु बि इहो एक्सपेक्टेड हुयो त इंडियन टीम जेकी आहे उहा इंग्लैंड जी टीम खे शिकस्त ॾेई फाइनल लाइ क्वालिफाई कंदी आहे, जिते ॿिन्ही हरीफ़ टीमुनि विच में दिलचस्प मुक़ाबले जी तवका कई पई वञे। यानी सभिनी जूं उमीदूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन ॻाल्हि ते खुतल हुयूं त पाकिस्तान ऐं भारत हिन T20 वर्ल्ड कप जी फाइनल में हिक ॿिए जे साम्हूं थियनि। त अॼु जेकी ॿी सेमीफाइनल एडिलेड जे ग्राउंड में खेॾी वई, लॻभॻि 50,000 तमाशाइनि जे विहण जी गुंजाइश आहे एडिलेड जे हिन स्टेडियम में ऐं इन स्टेडियम में अॼु टॉस कटी पहिरीं फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो इंग्लिश टीम जे कप्तान जोस बटलर। शुरूअ में त उहो डिसीजन असांखे कामयाबु थींदे नज़र आयो, छाकाणि जो भारतीय टीम 10-11 ओवर ताईं एतिरी सुठी बैटिंग जो मुज़ाहिरो न कयो, पर उन खां पोइ हार्दिक पांड्या जे अंदाज़ सां बैटिंग कई। उन जी 63 रन जी इनिंग ऐं विराट कोहली जेके मजमूई तौर ते हिन इवेंट में इनफॉर्म बैट्समैन नज़र आयो आहे, उन 50 रन जी इनिंग खेॾी ऐं ॿिन्ही बैट्समैननि जी मजमूई तौर ते जेकी कारकर्दगी आहे, ख़ासि करे हार्दिक पांड्या जी ॻाल्हि कयूं त 63 रन जी इनिंग खेॾी उन 33 बालनि ते, जंहिंमें 9 चौका ऐं 5 छक्का शामिल हुआ। त उन 63 रन ऐं विराट कोहली जी 50 रन जे एवज़ भारतीय टीम जेकी आहे मुक़ररु 20 ओवर्स में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 168 रन स्कोर करण में कामयाब थी वई। त ओवरऑल असां T20 वर्ल्ड कप में ॾिठो आहे त 170 या 180 या 160 रन बि अपोनेंट टीम लाइ तमामु वॾो टारगेट हूंदो आहे। हिकिड़ो दिलचस्प ऐं सख़्तु मुक़ाबलो ॾिसण में असांखे नज़र ईंदो आहे। जहिड़ी तरह सां पाकिस्तान इंडिया जे ख़िलाफ़ पहिरीं मैच में 160 रन जो टारगेट ॾिनो हुयो, आख़िरी ओवर जे आख़िरी बाल ते पूरो थियो ऐं उन खां पोइ 130 रन जो स्कोर उहो बि ज़िम्बाब्वे जे ख़िलाफ़ असां न करे सघियासीं। त घटि टोटल बि असांखे दिलचस्प मैचूं नज़र आयूं, वॾो टोटल ते बि दिलचस्प नज़र आयूं, पर अॼु जी मैच जंहिं अंदाज़ सां इंग्लैंड जी टीम कामयाबी माणी आहे उहा अनएक्सपेक्टेड हुई। कंहिंखे बि इहा उमेद न हुई त इंग्लैंड जी टीम इंडिया जी मज़बूत बैटिंग लाइनअप वारी टीम खे एतिरी आसानी सां शिकस्त ॾींदी। मां पहिरीं ॻाल्हि कई त सभ खां पहिरियों सभिनी जी नज़रूं इन ॻाल्हि ते फोकस हुयूं त पाकिस्तान ऐं इंडिया जी टीम फाइनल में पहुचंदियूं, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो एस्पेक्ट बि हुयो इन सॼे T20 वर्ल्ड कप जी त 92 जे वर्ल्ड कप जे लाइ जहिड़ी तरह सां प्रिडिक्शन कई वई त पाकिस्तान जी टीम उन मैच में सीरीज़ में जेकी T92 जो वर्ल्ड कप खटियो पाकिस्तान, उन जी फाइनल में बि इंग्लैंड जी टीम पाकिस्तान जे अगेंस्ट हुई ऐं न्यूज़ीलैंड जे ख़िलाफ़ पाकिस्तान सेमीफाइनल खटियो हुयो। त क्रिकेट जे मैदान खे एक्सपेक्टेशन्स हुयूं त न्यूज़ीलैंड जे ख़िलाफ़ जंहिं अंदाज़ सां पाकिस्तान सेमीफाइनल खटी आहे त फाइनल में उहे इंग्लैंड खे ॾिसणु चाहिनि पिया ऐं जिन जिन इंग्लैंड खे फाइनल में ॾिसण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो या जंहिंजी उमीद हुयूं त इंग्लैंड हिन मेगा इवेंट जी सेमीफाइनल जेकी ॿी सेमीफाइनल खेॾी वई उन में इंडिया जी टीम खे शिकस्त ॾिए, त वरी पोइ उहा इंग्लैंड जी टीम पाकिस्तान जे ख़िलाफ़ फाइनल में खेॾे ऐं उहे एक्सपेक्टेशन्स त फाइनल में वरी पाकिस्तान जेको आहे सो उनखे शिकस्त ॾिए। त जेके उमीदूं उन्हनि क्रिकेट जे मैदान जी हुयूं त इंग्लैंड जी टीम इंडिया खे शिकस्त ॾेई फाइनल में पहुचे, त उहे उमीदूं बिल्कुलु पूरियूं साबित थियूं ऐं जंहिं अंदाज़ सां इंग्लिश बैट्समैननि बैटिंग जो मुज़ाहिरो कयो आहे, ख़ासि करे जोस बटलर जी ॻाल्हि कयूं, एलेक्स हिल जी बैटिंग जी ॻाल्हि कयूं, ॿिन्ही बैट्समैननि आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो ऐं एतिरो वन साइडेड मैच खे करणु त 16 ओवरनि में 170 रन जो जेको टारगेट हो, 169 रन जो टारगेट हो, उहो बग़ैर कंहिं नुक़सान जे उन्हनि आराम सां पूरो करे वरितो ऐं भारतीय बैट्समैन जिन एतिरो वॾो टोटल ठाहियो उन्हनि जी महिनत ते पाणी फेरे छॾियो ऐं असांखे मुसलसल जॾहिं भारतीय टीम बॉलिंग करे रही हुई या फील्डिंग करे रही हुई त कंहिं बि जाइ ते ईअं महसूस न थियो त भारतीय टीम हिन मैच में वापसि ईंदी, पर हुननि वन साइडेड करे छॾियो मैच खे ऐं हिक तरफ़े मुक़ाबले बाद 10 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे। 169 रन जो टारगेट हासिल करण में इंग्लैंड जी टीम कामयाब थी वई आहे ऐं हिन T20 जेको 8हों T20 वर्ल्ड कप आहे उन जी फाइनल लाइ उन्हनि क्वालिफाई कयो आहे। हालांकि माज़ी में इंग्लैंड जी टीम बि T20 वर्ल्ड चैंपियन रही चुकी आहे, पर हिन मेगा इवेंट जी हिन सेमीफाइनल में तमामु शानदार परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो जोस बटलर जेको कप्तान आहे 80 रन जी इनिंग खेॾी, उन सां गॾु एलेक्स हिल्स 86 रन जी इनिंग खेॾी। त विकेट जे चारो तरफ़ उन्हनि स्ट्रोक्स खेॾिया आहिनि, उहे कट शॉट हुजे, कवर ड्राइव हुजे, पुल शॉट हुजे, स्वीप शॉट हुजे, ऑन ड्राइव हुजे, कवर ड्राइव हुजे, त भारतीय बॉलर खे किथे बि उन्हनि इहो मौक़ो न ॾिनो त भारतीय बॉलर उन्हनि जे मथां हावी थियनि। मजमूई तौर ते जेतिरी शानदार क्लास जी बैटिंग हिन इवेंट में अॼु जी मैच में नज़र आई आहे त एतिरे क्लास जी बैटिंग कंहिं बि मैच में नज़र न आई आहे। वन साइडेड हिकिड़ी अहिड़ी टीम जेकी हार्ड फेवरेट हुजे, इंडिया जी ॻाल्हि था कयूं त T20 फॉर्मेट जी बहितरीन टीमुनि मंझां हिकु टीम आहे ऐं उनखे हार्ड फेवरेट करार ॾिनो पियो वञे, उन टीम जे ख़िलाफ़ एतिरी शानदार कामयाबी इहा कंहिंखे बि एतिरी उमेद न हुई, पर एक्सपेक्टेशन जे बिल्कुलु ख़िलाफ़ इंग्लैंड जी टीम कामयाबी हासिल कई आहे ऐं 10 विकेटुनि तां इंडिया जी टीम खे शिकस्त ॾेई हिन 8हें T20 वर्ल्ड कप जी फाइनल लाइ इंग्लैंड क्वालिफाई कयो आहे ऐं हाणे इंग्लैंड जो मुक़ाबिलो पाकिस्तान जी टीम सां थींदो जेको
13 तारीख़ ते आचर ते शेड्यूल आहे मेलबर्न जे क्रिकेट ग्राउंड ते। मेलबर्न जे क्रिकेट ग्राउंड जी ॿुधायो त 1,24,000 माण्हुनि जे वेहण जी गुंजाइश आहे ऐं हिन T20 वर्ल्ड कप में सभा पहिरीं मैच जॾहिं इंडिया पाकिस्तान जी थी त 92,000 खां वधीक माण्हुनि उन स्टेडियम में इन मैच खे ॾिठो हुयो। त हिकु भेरो ॿीहर इहा उमेद करे सघिजे थी त इंग्लैंड ऐं पाकिस्तान जे विच में जेकी फाइनल शेड्यूल थियल आहे उन में तमाशाउनि जो हिकिड़ो वॾो अंग स्टेडियम जो रुख कंदो ऐं नो डाउट क्रेडिट गोज़ टू इंग्लिश टीम जे शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। सभ खां पहिरियों त बॉलिंग जी ॻाल्हि कयूं त शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो नज़र आयो क्रिस जॉर्डन जे पारां जे 43 रन्स ॾेई 3 विकेटूं हासिल कयूं भारत जूं। क्रिस वुड 1 विकेट वरिती ऐं आदिल रशीद बि 1 विकेट हासिल कई ऐं मजमूई तौर ते 6 विकेट नुक़सान ते 168 रन्स करण में कामयाब थी। भारतीय टीम जंहिंखे बग़ैर कंहिं नुक़सान जे 16 ओवरनि में इंग्लैंड जी टीम स्कोर पूरो करे हिन मैच में कामयाबी हासिल करे वरिती आहे। हाणे सभिनी जी नज़रूं सभिनी जा रस्ता सभिनी जी बिल्कुलु हाणे सभिनी जूं नज़रूं पाकिस्तान जे ही टीम ते आहिनि। फाइनल जी मैच ते सभिनी जूं नज़रूं आहिनि। मुजाहिद हिक तरफ़ इंग्लैंड जी टीम आहे जंहिं अॼु शानदार परफॉर्मेंस ॾिनी आहे। 16 ओवर्स कुझु बि न आहिनि जंहिंमें हेतिरो वॾो स्कोर उन्हनि छिकियो आहे ऐं ॿिए तरफ़ पाकिस्तान जी टीम आहे सेमीफाइनल बि न आहे, इहो फाइनल थियण वारो आहे। कीअं पिया ॾिसो तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां। हाणे सभ खां पहिरियों त पाकिस्तान जी टीम जे अंदाज़ सां न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾिनी उहा बि आउटस्टैंडिंग हुई ऐं अनएक्सपेक्टेड पाकिस्तान जी टीम हिन इवेंट में उहा वाहिद टीम हुई जंहिंजे लाइ चयो वियो त इहा टीम पहिरीं टीम हूंदी जेकी वतन वापसि वेंदी। पर वतन वापसि वेंदड़ पहिरीं टीम पहिरीं सेमीफाइनल खेॾंदड़ टीम बि थी ऐं उनखां पोइ पहिरीं उहा टीम थी जेकी फाइनल लाइ क्वालिफाई करण में कामयाब थी। हाणे अॼु जी मैच मां जीअं उन सां ॻाल्हि कईसीं त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट इन मैच जे समूरे इन कारकर्दगी खे गौर सां वाच कंदी ऐं कहिड़ा बैट्समैन कहिड़ा बॉलर सुठी परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कंदा उन्हनि ते उन्हनि जी नज़रूं खुतल हूंदियूं। त यकीनन अॼु 2 बैट्समैन हुया जिन शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कयो आहे जोस बटलर ऐं एलेक्स हील्स। त हाणे एलेक्स हील्स ऐं जोस बटलर जे अंदाज़ सां अॼु परफॉर्म कयो आहे इन मां इहा शइ ज़ाहिर थिए थी त उहे इन फॉर्म अची विया आहिनि फॉर्म में अची विया आहिनि। त हाणे अपकमिंग जेकी फाइनल आहे त पाकिस्तानी बॉलरनि जो जेको मक़सदु हूंदो उहो इहो हूंदो त इन्हनि ॿिन्ही बैट्समैननि खे जल्द खां जल्द आउट कजे त पोइ इंग्लैंड जी टीम अंडर प्रेशर अची सघे थी। त तमामु दिलचस्प ऐं सख़्तु मुक़ाबले जी सभा तवक़ो करे सघे थी हिन T20 वर्ल्ड कप जी फाइनल में। ऐं जीअं मां ॻाल्हि कई त अगरि सॼी मैच हले हा 7-8 बैट्समैन बैटिंग कनि हा त पोइ पाकिस्तान टीम मैनेजमेंट खे हिकिड़ो एडवांटेज मिले हा समूरनि प्लेयर जी परफॉर्मेंस खे चेक करण जो। पर ॿिनि बैट्समैननि मैच खे वन साइडेड करे सघियो त हाणे सभिनी जो टारगेट जेको आहे उहो जोस बटलर ऐं एलेक्स हील्स हूंदो। बिल्कुलु मुजाहिद तव्हां सही पिया चओ। जोस बटलर तमामु सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे। ॿिए तरफ़ बाबर आज़म बि पाकिस्तानी टीम जो सुठो क्रिकेटर साबित थियो आहे। जॾहिं त पाकिस्तान खे एतिरी कामयाबी जी उमेद न हुई अलाह जे आसरे ही पाकिस्तान खे ऐं दुआउनि जे ज़रिए अलाह पाकिस्तान खे एतिरी कामयाबी ॾिनी आहे। ॿिए तरफ़ पाकिस्तान आहे पाकिस्तान हिन वक़्तु मेलबर्न पहुतो आहे। मुजाहिद इहो ॿुधाइजो त छा जेकी टीम्स प्रैक्टिस कंदियूं आहिनि छा उन्हनि जो मौसम जो बि असरु पवंदो आहे क्रिकेटर्स ते या क्रिकेट ते? ज़बरदस्त ॻाल्हि कई। मजमूई तौर ते त वेदर काउंटेबल हूंदो आहे। वेदर एडवांटेज ऐं डिसएडवांटेज मौसम ते ई इन जो डिपेंड कंदो आहे। जहिड़ी तरह सां तव्हां ॿुधायो त पाकिस्तानी टीम जेकी आहे अॼु मेलबर्न पहुती आहे ऐं सुभाणे पाकिस्तान जो प्रैक्टिस सेशन बि शेड्यूल आहे। पर हुन सां गॾोगॾु बरसाति जी बि अॻकथी कई वई आहे, बरसाति जी बि प्रेडिक्शन कई वई आहे। त काफ़ी क्रिकेट जे मैदान खे ख़बर न हूंदी त जेकी फाइनल थियण पई वञे उन में बरसाति जी प्रेडिक्शन कई वई आहे ऑस्ट्रेलियाई मौसमियात पारां त उन ॾींहुं बरसाति पइजी सघे थी। पर क्रिकेट जेके रूल्स ऐं रेगुलेशन ICC पारां T20 वर्ल्ड कप जे लाइ ठाहिया विया आहिनि उहे इहे ठाहिया विया आहिनि त सभ खां पहिरियों त अगरि बरसाति सबबु मैच मुतासिर थिए थी त घटि में घटि 10 ओवरनि जी जेकी आहे उहा मैच खेॾी वेंदी। पर अगरि 10 ओवरनि जी नथी थिए 11 ओवरनि जी थिए थी 12 जी थिए थी या 13 जी थिए थी ऐं उते बरसाति पए थी ऐं बरसाति बीहण जो नालो नथी खणे त पोइ अल्टरनेट डे जेको आहे उहो बि मुख़्तस कयो वियो आहे। त अल्टरनेट डे ते सभा दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त अगरि 13 ओवरनि ते जिते रांदि ख़तम थी हूंदी ॿिए ॾींहं ते बि रांदि उतां खां शुरू थी वेंदी। इहे एडवांटेजिस ICC पारां फाइनल जे लाइ जेकी फाइनल खेॾी पई वञे अगरि मौसम ख़राब थिए पियो या बरसाति थिए पई जीअं मैचिस ड्रॉप थी वेंदियूं आहिनि या हिकु जेकी क्रिकेट टीम हूंदी आहे हुननि खे कामयाबी ॾिनी वेंदी आहे छा फाइनल में बि कोई अहिड़ो रूल हूंदो आहे? मां उहो ई तव्हांखे ॿुधाइणु चाहियां पियो। तव्हां मूंखे इंटरप्ट कयो। सभ खां पहिरियों त बरसाति जॾहिं पए थी 10 ओवरनि जी घटि में घटि रांदि थियणी आहे ऐं अगरि 10 खां पोइ 11-12 ओवरनि जी मैच थिए थी त उन पोज़ीशन में अगरि बरसाति पए थी ऐं मैच ख़तमु करणी पए थी त पोइ अल्टरनेट डे रखियो वियो आहे। त अल्टरनेट डे ते जिते मैच ख़तमु थी आहे
उतां खां शुरू कई वेंदी, पर अगरि अल्टरनेट डे ते बि मैच नथी थिए, बरसाति उनखे मुकमल नथी करणु ॾे, त पोइ उन खां पोइ ॿिन्ही टीमुनि खे फाते करार ॾिनो वेंदो। त इहे रूल्स ऐं रेगुलेशन बिल्कुलु ICC पारां जेके आहिनि से जारी कया विया आहिनि। जेके हिन टूर्नामेंट खां अॻु में टर्म्स ऐं कंडीशन ठाही वेंदियूं आहिनि, त उन में इहा शइ क्लियर लिखियलु आहे। सेमीफाइनल अगरि डे ते न पई थिए त अल्टरनेट डे बि हुयो, उन सां गॾु फाइनल आहे त उनजो बि अल्टरनेट डे लॻल आहे। पर उन सां गॾो गॾु बरसाति अगरि मुतासिर करे थी मैच खे, त घटि में घटि 10 ओवरनि जी मैच थींदी। 10 ओवर जी मैच नथी थिए, 11-12 ओवरनि में अगरि बरसाति पए थी, त उन खां पोइ वरी अल्टरनेट डे ते उतां खां ई सेम पोज़ीशन खां वठी, जीअं अगरि 5 रांदीगर आउट थिया आहिनि त 5 रांदीगरनि खां उहा मैच स्टार्ट थींदी। 13 ओवर पॉइंट 4 बॉल थिया आहिनि त उतां खां ई उहा मैच शुरू थींदी। पर डिपेंड थो करे उन ॾींहुं बि अगरि बरसाति पए थी, त पोइ त तव्हां वटि अल्टरनेट डे बि कान्हे, को ऑप्शन बि कान्हे, त पोइ ॿिन्ही टीमुनि खे फाते करार ॾेई सघिजे थो, बल्कि ॾिनो वेंदो अगरि अहिड़ो इम्कान पैदा थिए थो। त बरसाति जी प्रिडिक्शन बि आहिनि, पर जीअं तव्हां शुरू में ॻाल्हि कई रिज़वान जी, त न सिर्फ़ु रिज़वान पर मोहम्मद रिज़वान सां गॾु बाबर आज़म बि शानदार परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो ऐं मोहम्मद हारिस बि नौजवान बैट्समैन तमामु शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। त दिलचस्प ऐं सख़्तु मुक़ाबले जी उमेद करे सघिजे थी। पर हार्ड फेवरेट अगरि 92 जी सरकमस्टांसिस खे ॾिसूं था, कंडीशन्स खे ॾिसूं था, उहे ई शयूं असांखे नज़र अचनि थियूं। हार्ड फेवरेट पाकिस्तान जी टीम नज़र अचे थी, पर बरसाति वारो जेको फैक्टर आहे उहो ॿिन्ही टीमुनि जे लाइ तमामु घणी परेशानी पैदा करे सघे थो। सभा मुजाहिद, मां तव्हां खां इहो बि पुछंदमि त भारत जी जेका टीम आहे उहा बि बहितरीन परफॉर्मेंस ॾींदी आहे हमेशह। अॼु हुनखे शिकस्त थी आहे, हिन शिकस्त खे तव्हां कीअं पिया ॾिसो? ॾिसो, सभ खां पहिरियों त इंडिया जी टीम जो जेको स्टार्ट हुयो, बैटिंग जो स्टार्ट जी असां ॻाल्हि कयूं, सभ खां पहिरियों हुनजो KL राहुल आउट ऑफ फॉर्म आहे, उहो 5 रन्स ठाहे आउट थियो। रोहित शर्मा टीम जो कप्तान आहे ऐं जेतिरो वक़्तु कप्तान क्रीज़ ते मौजूदु हूंदो आहे त उहो बहितरीन अंदाज़ सां टीम खे लीड कंदो आहे। त रोहित शर्मा बि 27 रन्स ठाहे आउट थियो। उन खां पोइ विराट कोहली विकेट ते पहुतो, त इनफॉर्म बैट्समैन जेको सूर्या कुमार यादव हुयो उहो बि जल्दी आउट थियो 14 रन्स ठाहिण खां पोइ। हार्दिक पांड्या विराट कोहली जो साथ ॾिनो ऐं शानदार अंदाज़ सां बैटिंग ऑर्डर खे अॻिते वठंदा विया ऐं 6 विकेट जे नुक़सान ते 168 रन स्कोर करण में कामयाब थिया। ऐं उन हिसाब सां जेकी परफॉर्मेंस आहे इन्हनि ॿिन्ही बैट्समैन जी उहा आउटस्टैंडिंग रही। ऐं हिन वक़्तु जेकी कंडीशन आहे फाइनल लाइ उहा साज़गार आहे यकीनन ॿिन्ही टीमुनि जे लाइ। पर बरसाति वारो फैक्टर ॿिन्ही टीमुनि खे परेशान करे सघे थो। पर जंहिं अंदाज़ सां अॼु सेमीफाइनल में जोस बटलर जेको पाकिस्तान जे दौरे ते एज़ अ कैप्टन थी आयो हो, पर गोॾे में हुनखे इंजरी हुई। 7 T20 मैचिस हुया, 7 मां हिकिड़ी मैच में बि न खेॾियो। उन पाण खे रिज़र्व रखियो त जेको T20 वर्ल्ड कप थींदो उन में मां पंहिंजी टीम जी नुमाइंदगी कंदुमि। अॼु हुन शानदार 80 रन्स जी इनिंग खेॾी ऐं एलेक्स हिल्स बि जेको पाकिस्तान सुपर लीग में अक्सर मैचिस में खेॾंदो रहियो आहे, इस्लामाबाद यूनाइटेड जे तरफ़ां नुमाइंदगी कंदो रहियो आहे, उन 86 रन्स जी इनिंग खेॾी टीम खे कामयाबी ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। मुजाहिद, आख़िर में मां तव्हां खां इहो बि पुछंदमि त पाकिस्तान क्रिकेट जे टीम जे भेट में इंग्लिश क्रिकेट टीम आहे, उन जे तव्हां कीअं पिया ॾिसो कारकर्दगीअ खे? इंग्लिश क्रिकेट बोर्ड, इंग्लिश क्रिकेट टीम दुनिया जी सभ खां पुराणी में पुराणी टीम आहे। 1876 में पहिरीं क्रिकेट मैच जेकी खेॾी वई उहा ऑस्ट्रेलिया ऐं इंग्लैंड जी टीमुनि विच में खेॾी वई हुई। त ऑस्ट्रेलिया जी टीम जे भेट में इंग्लैंड जी टीम जेकी आहे उहा दुनिया जी बहितरीन टीमुनि मंझां आहे ऐं क्रिकेट जेंटलमैन जो गेम आहे उहो ख़िताब बि इंग्लैंड जी टीम खे ॾिठो वियो, ॾिसी करे ॾिनो वियो। पर ग्राउंड रियलिटीज़ ॿुधाइनि थियूं त जंहिं अंदाज़ सां पाकिस्तान स्टैंड कयो आहे, बिल्कुलु हेठां खां मथां तरफ़ आयो आहे, त पाकिस्तान जी टीम खे एज हासिल हूंदो इन शानदार कामयाबीअ खां पोइ, ख़ासि करे न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾियण खां पोइ। पर इंग्लैंड जी टीम जा बि हौसला बुलंद हूंदा त इंग्लैंड बि इंडिया जी मज़बूत टीम खे 10 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी आहे। त ॿिन्ही टीमुनि जो जेको रांदीगरनि जो मोराल आहे उहो बुलंद हूंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त मेलबर्न जे ग्राउंड ते बरसाति जी अकत थी बि आहे, विकेट भी जेकी आहे उहा बाउंसी आहे। पहिरीं मैच में तव्हांखे यादि हूंदो इंडिया ऐं पाकिस्तान जी मैच थी त फास्ट बॉलर्स खे उहा सपोर्टिंग हुई, पर पाकिस्तानी फास्ट बॉलर्स उन मयार जी बॉलिंग जो मुज़ाहिरो न करे सघिया। त हाणे फील्डिंग बि आहे, बॉलिंग बि आहे, बैटिंग बि आहे, ॿिन्ही टीमुनि वटि ऑप्शन बि आहिनि। 2 ॾींहंनि जो वक़फ़ो बि आहे, सुभाणे 2 ॾींहं रेस्ट आहे ऐं आचरे ॾींहुं ॿिन्ही टीमुनि विच में मेगा इवेंट जी हिस्ट्री क्रिएट थींदी त कहिड़ो वर्ल्ड चैंपियन थिए थो T20 वर्ल्ड कप जो। मुजाहिद सोलंकी स्टूडियो में ज्वाइन करण लाइ तव्हांजी महिरबानी।